फ्रिज ऐं बर्फ खां बग़ैर पाणी थधो करण जो आसान तरीक़ो। जी हा, हाणे कूलर में बर्फ विझण खां बग़ैर थधो पाणी पी सघो था, उहो बि बिना बिजली जे बिल खां सफ़ा सवलो तरीक़ो आहे। फ्रिज गर्मियुनि जी मौसम में वधीक हलण जे करे तमामु घणो बिजली जो बिल हज़ारनि जे तइदाद में ईंदो आहे, पर बिजली जे वञण वक़्तु उहो थधो पाणी बि गरम थींदो आहे। हाणे अव्हां बिना बिजली जे बिलनि जे ऐं थोरे ई वक़्त में पाणी खे थधो करे सघो था। अॼु जे बारे में असां तव्हांखे सादो टिप ॿुधाइण वारा आहियूं त तव्हां फ्रिज हलाइण खां सवाइ सॼो ॾींहुं थधो पाणी हासिल करे सघो था। सभ खां पहिरियां तव्हां घर में हिकु पाणी जो कूलर रखो, जंहिंजे अंदरां सुठे नमूने सां सफ़ाई कयो। सफ़ा पाणी वारे कूलर खे चमकायो, पोइ हिकु स्पंज में अधु चमचो लूणु ऐं अधु चमचो बेकिंग सोडा शामिल करे कूलर जे अंदरि चङी तरह रगड़ो ॾेई उन खे पोइ साफ़ पाणी सां कूलर खे धोई छॾियो। हाणे कंहिं बि कची मिटीअ जे थाम जा 3 खां 4 टुकड़ा धोई कूलर में विझो ऐं कूलर खे पाणी सां भरियो। कुझु कलाकनि में हिन थधो पाणी ऐं बर्फ फ्रिज खां सवाइ तमामु घणो थधो थी वेंदो। इन तरीक़े सां तव्हांजो फ्रिज बार बार न खुलंदो ऐं न ई बिजली जा बिल ईंदा। उन खां अलावा तव्हां ॾींहं में केतिरा ई कलाक फ्रिज बंदि करे बिजली बि बचाए सघो था।